आउं डांस स्टडी सर्किल दौलतपुर जो मेंबर सलमा शादल वेठो आहियां, जेको पाण किताब पढ़ण जा मुखिया जेको डॉक्टर श्याम राजवानी साहब ने लिखियल आहे। इन किताब खे अॻिते वधाईंदे अॼु जो पंहिंजो उनवान आहे इंग्लिस्तान में आला तइलीम ऐं स्कॉलरशिप जा मुखिया। इंग्लिस्तान, जंहिंखे यूनाइटेड किंगडम बि चयो वञे थो, हिन मुल्क सॼी दुनिया ते हुकुमरानी कई आहे वेंदी। अॼु बि संदसि राणी कैनेडा खां न्यूज़ीलैंड ताईं हुकुमरानी करे रही आहे। ही किंगडम 4 मुल्कनि ते मुश्तमिल आहे, जिन में इंग्लैंड, स्कॉटलैंड, उत्तर आयरलैंड ऐं वेल्स शामिल आहिनि। मजमूई तौरु समूरी दुनिया जे आला तइलीमी इदारनि जी भेट में इंग्लैंड जूं यूनिवर्सिटियूं वधीक मक़बूल ऐं असरअंदाज़ आहिनि। सभ खां वॾा सियासतदान हुजनि या अदीब ऐं साइंसदान, उहे इंग्लैंड जी यूनिवर्सिटियुनि मां पढ़ी निकिता आहिनि, या ईअं खणी चइजे त उहे इंग्लैंड जी यूनिवर्सिटियुनि जी पैदावार आहिनि। इंग्लैंड जी ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी, जिते दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि ते हुकुमरानी कंदड़ 100 जे लॻभॻि हुकुमरान ॾिना आहिनि। उते कई साइंसदान, जिन में आइज़ैक न्यूटन, चार्ल्स डार्विन, माइकल फैराडे, स्टीफन हॉकिंग बि शामिल आहिनि। इंग्लैंड मजमूई तौरु दुनिया में न सिर्फ़ पंहिंजी बादशाहत पर साफ़ सुथरे ऐं समझदार क़ौम तौरु मशहूरु आहे। हिन मुल्क जे शहर लंडन खे दुनिया जे गादीअ जहिड़े लक़ब बि ॾिनो वेंदो आहे। अॼु बि समूरी दुनिया जा माण्हू इंग्लैंड जे शहरनि में मिलनि था। इंग्लैंड जीअं त सॼी दुनिया ते हुकुमरानी सबबि समूरी दुनिया जे माण्हुनि लाइ दिलचस्पी रखंदड़ आहे। उन करे बि ॿियनि मुल्कनि जे माण्हुनि जो रुख़ बि हिन तरफ़ रहियो आहे, जो इंग्लैंड सां हिक क़िस्म जे लाॻापो महसूसु कनि था। अॼु बि इंग्लैंड जॾहिं यूरोपियन यूनियन खां निकिरे थो त यूरोपियन यूनियन जे सिके जी क़ीमत घटिजी वञे थी। क़ाइम ॻाल्हि त नंढे खंड जे कंहिं बि शागिर्द खां जे केरु पुछंदो त संदसि पहिरीं नंबर ते ख़्वाहिश किथे वञण जी आहे, त 5 मां 3 ज़रूरु ईअं ई चवंदा त इंग्लैंड वेंदासीं, ऐं थी सघे थो बाक़ियुनि जी ख़्वाहिश अमेरिका या ऑस्ट्रेलिया मां कंहिं हिक जी हुजे। ईअं उन्हनि 3 मुल्कनि खां पोइ असांजा माण्हू एमिग्रेशन ऐं वर्क परमिट जी इजाज़त हुजण करे कैनेडा ॾांहुं वधीक मुतवजा थिया आहिनि। उन्हनि मुल्कनि खां पोइ न्यूज़ीलैंड में बि दिलचस्पी वधी आहे, जो उन में बि साॻियूं ई सहूलियतूं मुहैया कयूं आहिनि जहिड़ियूं ॿियनि मुल्कनि में आहिनि। इंग्लैंड जूं यूनिवर्सिटियूं दुनिया जे टॉप 2 यूनिवर्सिटियुनि ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी ऐं कैम्ब्रिज यूनिवर्सिटी, ऐं टॉप 10 में 10 नंबर ते मौजूदु लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स ऐं 9 नंबर ते इम्पीरियल कॉलेज लंडन आहिनि। इंग्लैंड जी सभ खां पुराणी यूनिवर्सिटी ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी आहे, जेका दुनिया जी सभ खां मक़बूल आहे। मुख़्तलिफ़ मुल्कनि जा सरबराह हितां पढ़ियल हुजण करे हुकुमरान पैदा कंदड़ यूनिवर्सिटी तौरु बि मशहूरु आहे। ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी इंग्लैंड जी पहिरीं यूनिवर्सिटी बि आहे, त वरी सभ खां वधीक नोबेल प्राइज़ बि हितां जे प्रोफेसर्स खटिया आहिनि। अहिड़ी तरह टॉप 10 में मौजूदु 4 यूनिवर्सिटियुनि खां अलावा इंग्लैंड जूं वधीक 71 यूनिवर्सिटियूं दुनिया जे टॉप रैंकिंग में मुख़्तलिफ़ पोज़ीशन्स ते अचनि थियूं। मजमूई तौरु इंग्लैंड जूं टोटल 109 यूनिवर्सिटियूं आहिनि, जिन मां सभ खां वधीक तइदाद में 47 यूनिवर्सिटियूं सिर्फ़ लंडन शहर में आहिनि, जंहिं जो सबबु इंग्लैंड जो सभ खां वधीक मक़बूल ऐं पसंदि कयो वेंदड़ शहर लंडन ई आहे, ऐं दुनिया जी मक़बूल शहरनि जी लिस्ट में सभ खां पहिरें नंबर ते रहंदड़ शहर पिणु लंडन ई आहे। हिन शहर जो दुनिया में तारीख़ी ऐं सक़ाफ़ती किरदार बि रहियो आहे, जंहिं करे इंग्लैंड जूं सभ खां वधीक यूनिवर्सिटियूं बि उन ई शहर जूं आहिनि। महिरबानी।